उडेरोलाल दादू ज़िले के रहवासी प्रेमी जोड़ो हसन बख्श बल्द नेमतुल्ला जतई वेठल ॻोठ मुबारक खान जतई में मस्मात सफ़िया अली सुमरो वेठल नेपार जा जिन एहतजाज कंदे अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु नालो हुसैन बख्श जी असां दादू शहर राखो आहियूं कोट हैदराबाद। असां चवणु चाहियूं इहो था बसि असांखे ख़तरे खां हींअर पासो करणु घुरिजे। जेको बि ख़तरो आहे उहो हींअर मुंहिंजे माइटनि जी ज़िम्मेवारी थींदी, असांजी ज़िम्मेवारी न आहे हींअर ख़तरे जी। मूं पंहिंजो ख़ाशि ख़ुशीअ निकाह कयो आहे, मूं पसंदि करे निकाह कयो आहे। जेके बि मुंहिंजा माइट माना कूड़ा इल्ज़ाम था आणनि न उन्हनि खे कूड़ो कयो वञे। सुभाणे मूंखे या मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि खे या मुंहिंजे मुड़ुस खे का तकलीफ़ पहुती या को नुक़सानु पहुतो उन जा ज़िम्मेवार मुंहिंजा माइट ई थींदा, ॿियो केर बि कोन थींदो। छो जो करे असांखे उहे धमकियूं ॾियनि था, उहे बि धमकियूं था ॾियनि, उन्हनि जे पाड़े वारा बि धमकियूं था ॾियनि। अब्दुल्ला मरी, खान मोहम्मद सुमरो, अली नवाज़ सुमरो, मुमताज़ सुमरो, इन नुक़सान जा ज़िम्मेवार इहे ई थींदा, ॿियो केर बि कोन थींदो। स्टेशन में निकाह कयो आहे पर असांखे पाड़े वारनि ॾाढो तंग करे ॾिनो आहे। जेके असांजा आंवंदा आहिनि न पाड़े वारा, उन्हनि ख़ाली पीली असांखे माना तंग करे ॾिनो अथनि। ख़ाली पीली असां ते एक्शन था खणनि, मुंहिंजनि सावरनि ते ख़ाली पीली था केस कनि, कूड़ा केस खे कूड़ो कयो वञे। ऐं अली नवाज़ ऐं अब्दुल्ला मरी ऐं खान मोहम्मद कामरेड सुमरो उन खे लाकअप कयो वञे, 4 ॼणनि खे लाकअप कयो वञे। 5वीं तारीख़ मुंहिंजी कोर्ट आहे, उते उन्हनि खे पेश कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।